कृपाल। हिकिड़ो दोस्त मंगलू राम जो, उन जो नालो हुयो ठन ठन पाल। छा नालो हो? हाणे जाॾे वञे उन जी धर्म पत्नी त माण्हू उन खे चराइनि त आई अथई ठन ठन पाल जी ज़ाल आई अथई, ठन ठन पाल जी ज़ाल। वो वीचारो महात्मा हुजे, उनखे बुरो न लॻे, लेकिन ज़ाल बिगड़ी वेठी, बदिलियो इहो नालो। जाॾे थी वञा त माण्हू चिड़ाइनि त आई अथव ठन ठन पाल जी ज़ाल, ठन ठन पाल जी ज़ाल। हे कोई नालो आहे? ये नाला रखबा आहिनि? अच्छा, नाराज़ थी लॻे। गुरु जीअ खां पुछी करे संत कुझु मां न ॼाणा, गुरु जी संत महात्मा हिन महिल ई नालो बदिलियो, न त वञाऊं थी। नाराज़ थी करे हली वई। काॾे हली वई? पेके हली वई। विच में रस्तो पियो बन वारो, अचानक छा थी ॾिसे, हिकिड़ी माई जेकड़ी आहे उहा लकड़ियूं इकट्ठी थी करे। भेण तूं छा थी करे? अरे छा कयां, लकड़ियूं इकट्ठी थी कयां, विकिणी करे मां पंहिंजो गुज़ारो हलाईंदी आहियां। नालो छा अथई? लक्ष्मी। लक्ष्मी। अॻिते वई त हिकिड़ो माण्हू भूसो पियो इकट्ठो करे। भैया हे छा था कयो? भेण भूसो विकिणंदो आहियां ऐं मुंहिंजो रोज़गार हलंदो आहे। नालो छा अथव? धनपाल। थोरो अॻिते वधी त हिकिड़ी अंतिम यात्रा पई हले। अरे केरु गुज़ारियो? चई अमर सिंह। वापसि अची वई, घर वापसि आई। पति परमात्मा उनजे पुछियो, ठन ठन पाल त देवी तूं त वई हीअं, छा थियो? चई बसि बसि समाधान थी वियो। छा समाधान थियो? चई रस्ते में वयमि त मां जेकी ॻाल्हि ॾिठी तव्हांखे ॿुधायां थी। कहिड़ी ॻाल्हि ॾिठे? लकड़ी बीने लक्ष्मी और भूसा बेचे धनपाल। लकड़ी बेचे लक्ष्मी, भूसा बेचे धनपाल, और अमर सिंह तो मर गए तो भले मेरे ठन ठन पाल। हरे राम। स्वामी मां सम्झियमि नाले में कुझु बि न रखियल आहे, असली त कर्म में शइ रखियल आहे। असां भॼन कयूं, पंहिंजो जीवन सच जे भक्तीअ जे रस्ते ते हलायूं।